सच्चो सतराम। कृपया इस चैनल को सब्सक्राइब करें और बेल आइकन को प्रेस करना ना भूलें। धन्यवाद। सच्चो सतराम। इन्हीं करे उनसे घर की शुरुआत करी भाई जेको भी कुछ आहे जे कोई करा ते हर जगह तो असांखे कुछ न कुछ मिलंदो ही मिलंदो रहंदो पाईंदा ही पाईंदा रहंदासीं उन खां बाद ॾियण जो जेको मेन असूल हूंदो उहो असां ॾेई ॾेई असांखे ॾियण जी आदत पइजी वेंदी जेको माण्हू न ॾे वो तड़फंदो आहे जेको ॾे वो ख़ुशि रहंदो आहे इन करे ॾिसंदा जेकॾहिं असांखे ॾियण जी आदत न हूंदी ऐं असां सिर्फ़ु संग्रह कंदा रहूं गॾु कंदा रहूं त पोइ असांजी सदाई खोपड़ी घुमंदी पई भाई केरु संभालींदो केरु कंदो कीअं थींदो ॿारनि में अहलियत आहे संभाले सघंदा न संभाले सघंदा हलंदा न हलंदा मुंहिंजे पोइ इज़त शान मान के रखंदा न रखंदा उन पोस्ट के पहुचंदा न पहुचंदा माना पाण में भी सदाई चिंता में रहंदो ऐं उनखां बाद न सुख सां जिंदा रही सघंदो न सुख सां मरी सघंदो मरंदे में असां केतिरा माण्हू ॾिसंदा आहियूं सिर्फ़ु हिचकियूं खाईंदा रहंदा आहिनि भई मां को पुछा थींदो कंहिंखे ॾियां कीअं थींदो इन करे उहे घणा माण्हू उहे हूंदा आहिनि जेके कुझु न कंदा आहिनि सभु कुझु पोयों ईअं रखी करे वेंदा आहिनि मां छा कयां कीअं कयां मुंहिंजो सभु ईअं ई उॾामी वेंदा पतो बि न पवंदा पोइ सभु कुझु जहिड़े नमूने गॾु थियो ओड़े नमूने ख़तमु थी वेंदा कुझु बि न बचंदो आहे सभु कुझु तबाह थी वेंदो इन करे जेके ॾियण जी आदत न हूंदी आहे कुझु बि जीवन में न करे सघंदो आहे जंहिंखे ॾियण जी आदत हूंदी आहे तो मालिक जी राह में रस्ते में सभु ॾींदो हलंदो चङाई कंदो हलंदो वो आस्ते आस्ते सम्झणु शुरू कंदो त मुंहिंजी ज़िंदगी में त मालिक जी हमारे त मुंहिंजी कहिड़ी आहे जॾहिं में वठी ऐं सभ खे ॾींदे ॾींदे पंहिंजा ॿार घर परिवार दोस्त संगत साथ कारोबार सब कुछ संभालींदे सब कुछ बेहतर कंदे ऐं वञण जी माल वो चवंदो सॼो ई मालिक जो वरितो ई मालिक बि ख़ुशी ख़ुशी पंहिंजो पाण खे एतिरो ख़ुशी सां ॾेई छॾींदो आहे जो खिलंदे खिलंदे हलंदे हलंदे मालिक ताईं पहुची वेंदो आहे ईश्वर ताईं आसमान ते पहुची तंहिंजे करे गृहस्थ आश्रम असांजो जेको बि आहे वो सभिनी आश्रमनि खां उत्तम ॻणियो वेंदो सभ खां ऊचो ॻणियो वेंदो छाकाणि त बाक़ी जेतिरा ई आहिनि वो सिर्फ़ु पंहिंजो पाण खे तारींदा सिर्फ़ु असां ई आहियूं जेके सभिनी जो हिसो वठंदा आहियूं सभ सां गॾु हूंदा ऐं पोइ जेके सभिनी संयम सां पंहिंजो पाण खे डिसिप्लिन सां संभाल सां पतंग जी डोर वांगुरु हलाईंदा त पोइ असांजो घर परिवार कारोबार संसार सब कुछ ऊंचाई के चढ़ो लेकिन हर एक चीज में संभाल डोर कॾहिं टुटण न खपे डोर कॾहिं कमज़ोर न हुजणु खपे पतंग कॾहिं किरण न खपे पंहिंजी मर्ज़ी सां पोइ असांखे जीअं हलाए पैर फिसलियो पोइ ते किरियासीं पर हर चीज में कारोबार में सब बर्दाश्त करना अस सब कुछ बर्दाश्त करना सागे से जो घर में भी सिर्फ थोड़ो समझण की शक्ति हो बस अस जो घर से थी वेंदो असांजे घर में कुछ हूंदो ही नहीं घर में असां में जेका कमी हूंदी आहे सिर्फ़ इहा हूंदी आहे असां ॿुधंदा न बस सिर्फ़ इहा हिकिड़ी कमी हूंदी आहे घर में असां जेका कमी हूंदी आहे भाई कोई असांखे ॿुधाइण बि चाहे लेकिन जेको ई ॿुधाईंदो आहे घर जी चङाई लाइ ॿुधाईंदो आहे लेकिन असांजे घर में आदत आहे कोई हिकु लफ़्ज़ अञा शुरूआत ॻाल्हि पंहिंजी परे रही अञा शुरूआत कंदो आहे हिकु लफ़्ज़ कंदो असां मूं वटि हिकु लफ़्ज़ बजाए ॿारहं पोइ उनखे ॿुधाए छॾींदो यानी जॾहिं असां कंहिंजी ॿुधंदासीं न त सम्झंदासीं न सम्झंदासीं न त कंदासीं छा हुनजो तदारुक कीअं थींदो तंहिंजे करे घर में वॾी वॾी कमज़ोरी हूंदी आहे असां ॿुधंदा ई न
ॿाहिरि असां केतिरो कुझु ॿुधंदा आहियूं कारोबार में, ॾियण वारनि जा बि वठण वारनि जा बि, लाड में हलण वारनि जा बि, केतिरा केतिरा लफ़्ज़ कोई कुझु चई वेंदो आहे, कुझु ॿुधंदा आहियूं ऐं ॿुधंदे ॿुधंदे बि खिलंदा रहंदा। कोई साम्हूं अहिड़ा लफ़्ज़ ॿुधण जहिड़ा बि न हूंदा आहिनि, लेकिन कोई मुस्कुराए करे पंहिंजे पाण खे बहितर करण जी कोशिश कंदा। लेकिन इहा चीज़ असां घर में इस्तेमालु न कंदा। असांखे थोरो घर में ॿुधण जी आदत पवे, पाण संभालण जी आदत पवे, असांजो घर हक़ीक़त में संसार में स्वर्ग आहे। ऐं इन करे चयो वेंदो घर खे संभाले करे हलो। ऐं घर में असांखे ॻाल्हाइण न ॾियूं, सिर्फ़ु अंदर ई अंदर पचंदा रहंदा। असां सभु हिक ॿिए खे ॻाल्हाइण न ॾींदा आहियूं, बसि सिर्फ़ु थोरो ॻाल्हाइण ॾियूं, हक़ीक़त में काई शिकायत रहंदी कोन्हे। असांजे घर जूं घणियूं ॻाल्हियूं मां आम तौर ते चुनी हर जॻह ते, सिर्फ़ु वो ॻाल्हि करे हलियो वेंदो आहे, बाक़ी उनखे ज़रूरत न पए। हक़ीक़त में उनखे मसइले जे हल जी बि ज़रूरत कोन्हे। सिर्फ़ु मुंहिंजी को ॿुधे त सही, भड़ास निकिरे त सही, कंहिंखे मां चवां त सही। सिर्फ़ु असांखे थोरी ॿुधण जी आदत पवे, असां सभु कुझु सही थी वेंदो।